अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, लाड़काने मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे नादर माहिरी जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त लाड़काने जे फैसल कॉलोनी UC1 जे रहवासियुनि जो महले में को बि तरक़ियाती कमु न कराइण सबबि एडमिनिस्ट्रेटर लाड़काना ऐं UC1 जे सेक्रेटरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिकु नौजवान पारां बिजलीअ जे पोल ते चढ़ी अनोखो एहतजाज। मुज़ाहिरीन ज़ोरी नौजवान खे खंभे तां लाहे वरितो। मुज़ाहिरीन सईद मीराणी, गुलशेर खोवाड़, औरंगज़ेब जतोई, अब्दुल हमीद तुनियूं ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो त असांजे फैसल कॉलोनीअ में न त घिटीअ में पेवर ब्लॉक लॻल आहिनि ऐं न ई वरी गंदे पाणीअ जे निकाल जो नालियूं ठहियल आहिनि। इन्हनि चयो त ड्रेनेज जो गंदो पाणी घरनि अॻियां बीहण सबबि रहवासी सख़्तु बदबू ऐं धप में वारे माहौल में रहण ते मजबूर बणियल आहिनि, जॾहिं त गंदगीअ सबबि महले वासी कई वबाई बीमारियुनि में मुब्तला पिणु थी विया आहिनि ऐं रस्ते तां गुज़रंदड़ औरतूं पोड़ा तोड़े स्कूली ॿार सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन न्यू बस स्टैंड वेझो मीरो ख़ान चौक वेंदड़ मेन रोड ते धाणू हणी शहीदनि जे शहर लाड़काने जे एडमिनिस्ट्रेटर ऐं UC1 जे सेक्रेटरी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त तरक़ियाती कमनि जे लाइ आयल समूरी बजट तीनवाल कई पई वञे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि अमलदारनि खां घुर कई त असांजे पाड़े में ड्रेनेज जो सिस्टम ठाहे रहवासियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कोई भी न मिला केतिरा ई दफ़ा 8 साल राब्ता करे बीठा आहिनि। कंहिं बि सदर खे इहो हुकुम ॾिनो आहे त फैसल ऐं मौसम कॉलोनी पंहिंजो मीरो ख़ान चौक जा जेके तरक़ियाती कम मुकमल कया जेको नालो ठहियो आहे उहो बि त फैसल जेको मथे नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।